शर्त मां दरिया तां स्नान करे जल्दी अची भोजन खावां थो, पर विकेश्वर तमामु घणी देर वञी लाथी। ॿार जी तिथि गुज़रंदी थी वई, जंहिं करे राजा दिलगीर थी ब्राह्मण खां पुछियो त ॿुधायो त हाणे छा कजे। ब्राह्मण चयसि त हे तव्हीं जल पान करियो, उन्हीअ में विकेश्वरनि जे कंहिं बि हालत में निरादर न थींदो आहे। ब्राह्मण जी आज्ञा मञे राजा जल पान कयो त एतिरे में दुर्वासा ऋषि बि स्नान करे उते आयो। पर जॾहिं उनखे राजा जे जल पान करण जो पतो पियो, तॾहिं कपी गुस्से में लाल थी वियो ऐं हिकदमि उते जो उते कृत्या राक्षसीअ उत्पन्न कयाई, जा राजा खे माण लाइ उल्ह करे काहे पई। पर भॻवान जे सुदर्शन चक्र हिकदमि उन राक्षसीअ खे मारे मात करे छॾियो। इहो हाल ॾिसी दुर्वासा ऋषिकर खे अची भउ लॻो त भॼंदो भॼंदो ब्रह्मलोक में हलियो वियो। तॾहिं ब्रह्मा चयसि त हे ऋषि, मां त भॻवान जे अधीन आहियां, सो सुदर्शन चक्र खां तोखे कंहिं बि हालत में बचाए नथो सघां। मूंखे रुखो जवाबु ॿुधी ऋषि वरी महादेव भोलानाथ आया, पर इन्हीअ बि जवाबु ॾिनुसि त मां तो जहिड़े भगत द्रोहीअ जी रक्षा करे नथो सघां। तॾहिं उतां बि भॼी वैकुंठ विष्णु भॻवान वटि आयो। तॾहिं भॻवान चयसि त हे ऋषि, मां छा करियां, तो मुंहिंजे अपराध त कोन कयो आहे, मां त भक्तनि जे वस सो आहियां। तंहिं करे तूं राजा अम्बरीश जे वञी शरण कर, उहो ई तोखे हिन अपराध खां बचाए सघंदो। दुर्वासा लाजवाब थी मोटी राजा अम्बरीश वटि आयो। छा ॾिसे त मूंखे टिनी लोकनि में घुमंदे जेतोणीकि 12 महीना गुज़री विया आहिनि, पर तॾहिं बि राजा जीअं जो तीअं उते ई हिकु हंधि बीठो आहे। विकेश्वर भगत जी अहिड़ी अटल भक्ति ॾिसी शरण अची पुकारियो। तॾहिं राजा सुदर्शन चक्र जी स्तुति करे चयो त जेकॾहिं मां ब्राह्मण जे सचो भगत आहियां त हिन ब्राह्मण जे दुख मोटिजी वञे। राजा जी बेनती ॿुधी हिकदमि सुदर्शन चक्र मोटी वियो। तॾहिं विकेश्वर राजा खे आशीर्वाद ॾेई ही वरदान ॾिनो त त्रिलोकीअ में तुंहिंजे नालो नामाचार अटल रहो। इहा कथा पूरी करे बृहस्पतिअ चयो त हे इंद्र, जंहिं राम खे सॼी त्रिलोकी यादि करे रही आहे, उहो त्रिलोकी नाथ ख़ुदि भरत जे सिमरन करे थो। तंहिं करे रघुनाथ जे भगत जो तूं को बि कार्य बिगाड़े सुखी थी न सघंदा। जेतोणीकि भॻवानु सर्वसृष्टि आहे त आहे, कंहिंसां वेर अथसि न कंहिंसां प्रीत अथसि। हर कंहिंखे कर्मनि जे फल भोगणो थो पवे, पर तॾहिं बि भॻवान ऐं बेमुख लाइ हू